दोस्तों एक नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अॼु वरी अपडेट आहे असद कुरैशी जी न्यू सिंधी टेली फिल्म जेका हिन ईद ते रिलीज़ कई वेंदी उन जी पूरी अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे 1 मिनट जी वीडियो आहे, आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि को सवेल आहे लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾींदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, ख़ादिम खोखर ऐं इम्तियाज़ ख़ासखेली कैमरामैन आहे जेको ऐं ही बेहतरीन फिल्म शूट करे रहिया आहिनि। इहा टेली फिल्म हिन ईद उल अज़हा ते रिलीज़ कई वेंदी ऐं जंहिंजो नालो आहे शेर सिंध। हिन सिंधी टेली फिल्म जो नालो आहे शेर सिंध ऐं हिन में असद कुरैशी मुख्य किरदारु आहे ऐं काफ़ी नवां चेहरा ऐं पुराणा ऐं तव्हांजा फेवरेट अदाकार बि हिन में कमु करे रहिया आहिनि। ऐं ॿुधायो पियो वञे त हीअ फिल्म बेहतरीन ऐं तव्हांजी उमंगनि जे मुताबिक़ दोस्तों ऐं हीअ फिल्म तयारु कई पई वञे ऐं ज़बरदस्त फिल्म आहे। हिन जी कहाणी बि हिकु बेहतरीन मां बेहतरीन कहाणी आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।